नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ वारिया मोरी में टमाटा पटण तां ज़मीनदार अकरम पंजाबी मच्छर जी ह्यूमन राइट्स कमीशन खिपरो जे अॻुवाण कामरेड हरचंद कोहली जे ॾोहिटे 5 सालनि जे मुकेश पुट ईसरो कोहली खे चमाटो हणी खेसि ॿधी छॾियो। रड़ियुनि ते संदसि माउ श्रीमती हासू कोहली पहुची खेसि छॾाइण जी कोशिशि कई त खेसि ज़मीनदार अकरम पंजाबी खेसि मारकुट करे गीले बाग़ में खणी वञण जी कोशिशि कई। इनकार ते श्रीमती हासू कोहली खे मारकुट कई। रड़ियुनि ते पाड़े वारनि खे छॾाए वरितो, जंहिं तां ज़मीनदार पाण बचाइण लाइ तशदुद जो शिकार ॿार मुकेश जे पीउ ईसरो कोहली जो मोटरसाइकिल फुर करे खिपरो थाणे ते ॾिनी ऐं टमाटा चोरी करण जी दरख़्वास्त दाख़िल कराई। ॿिए पासे मारकुट जो शिकार मुकेश कोहली जे पीउ ईसरो मां श्रीमती हासू नानी श्रीमती अजू कोहली खिपरो जे साफ़ियुनि वटि दाहींदे चयो त 5 साला मुकेश टमाटा पटिया, जंहिं तां हुनखे ज़मीनदार अकरम पंजाबी चमाटो हणी ॿधी छॾियो। जंहिं जी रड़ियुनि ते मां पहुतसि त हुनखे बि मारकुट करे बाग़ में खणी वञण जी कोशिशि कई। ॿियनि छॾायो। हिन चयो त खिपरो पुलिस वटि केस दाख़िल कराइण लाइ वियासीं, पर हू जवाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो। हिननि चयो त जवाबदार मां ख़तरो आहे, हिननि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त सख़्तु एहतजाज कंदासीं। ॿिए पासे सीएम सिंध जे सूबाई सलाहकार वीरजी कोहली पिणु वाक़े जो नोटिस वठंदे खिपरो पुलिस खे फ़ोन करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि। मैं एक टमाटो पटियो, मुन मारियो, मीमान मार रही अकरम पंजाबी बच्चे मीमान ढीने के भागते लब चंबा यही को पानी पीअण वियो नलके ते, टमाटा को हिकिड़ो पटियो छोकिरे पे हुनखे ॿधी वरितो। छोकिरे खे ॿधी चंबा पोइ आया को हुते विहारे रखे ॿधी। पोइ हीअ वई, हीअ चई छोकिरे खे छॾ, हू चए कोन छॾींदुसि। पोइ कोन छॾींदुसि। पोइ हिन मोर फसरी कई पाण में, हिक ॿिए खे हिन हयो हुन हयो। पोइ हिनखे घिसली वियो पियो बाग़ में। पोइ हिन रड़ियूं कयूं, असां सभु डोड़ी विया। पोइ भॼी वियो, गुम थी वियो बाग़ में, केॾा उतां उते वियो हलियो। पोइ ॿिए ॾींहुं सुबुह जो कल्ह थियो, वरी अॼु टियों ॾींहुं थियो। कल्ह माना मोटरसाइकिल मुंहिंजो बीठो रोड ते, असीं कणिक लुणी पे तारूं टोड़ी वियो हलियो काई मोटरसाइकिल। सुबुह जो असीं आयासीं थाणे ते, रिपोर्ट लिखाई, को शिकायत असांजी कोन ॿुधी आहे। मूंखे चयो 1 बजे अचो, 2 बजे अचो। अब मसइलो छा आहे, छोकिरो नंढड़ो वियो पाणी पीअण, टमाटो पटतो हिकिड़ो टमाटो पटतमि त हिनखे ॿधे छॾियो त मां वई छॾण में तॾहिं माउ खे छोकिरे खे कुटे छॾियो। त मां वरी छॾण में तॾहिं माउ खे वीचारी हथ में जली रवानो थियो बाग़ ॾे। त पोइ निकिरी दाहूं कयूं। पोइ डोड़ी आया माण्हू, छॾी भॻो। पोइ ॿियो ॾींहुं थियो तॾहिं हिन जो छोकिरे जी साइकिल मोटर काई हुई, मुंहिंजे नियाणे जो छोकिरो अकेलो ऐं ॿधी छॾियो छोकिरे खे। जॾहिं आउं छॾणु वई तॾहिं अकरम मूंखे धक बि आहियां ऐं छोकिरे खे छॾायो जो धक हणी मूंखे बाग़ ॾे खणी वियो पे। पोइ मूं रड़ियूं कयूं, पोइ सभु डोड़ी आया मुसलमान सभु हुई वेझा हुआ, सभु डोड़ी आया। पोइ मूंखे छॾी ॾिनो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।